जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था ऐं हिन वक़्तु सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़िया निगार डॉक्टर अयूब शेख साहब उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। हुन सां बि साॻे मामले ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, ख़ासि तौर ते जेका सिंध में जेका सूरत हाल जुड़े पई ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट जेका हींअर वरी पुराणी सियासत शुरू कई आहे उनजा केतिरा ख़तरनाक नतीजा निकिरी सघंदा उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर पहिरियां ईंदासीं सेनेट में जेको कुझु थियो ऐं उनजा ॾींहं चयो त पराॾा अञा ताईं गुंजनि था, ईंदड़ ॾींहंनि में बि उन ते बहस जारी रहंदो। त डॉक्टर साहब तमामु घणी महिरबानी असांखे टाइम नो। डॉक्टर साहब आऊं अव्हां खां बुनियादी तौर ते इहो सम्झणु चाहियां थो त अददी अक्सरियत आहे सेनेट ऑफ पाकिस्तान में मुखालिफ़ धुर खे, 57 मेंबर मुखालिफ़ धुर जा आहिनि, 42 टोटल मेंबर आहिनि हुकूमत जा। पर जॾहिं बि असीं ॾिसूं था सेनेट जे चेयरमैन ख़िलाफ़ अदम एतमाद जी रिथ हुजे, सेनेट चेयरमैन जी चूंड जो मामिलो हुजे, FATF वारो मामिलो हुजे, मिनी बजट जेका आहे मंज़ूर कराइण जो मामिलो हुजे, अहिड़ो कुझु छा थो थी वञे जो जेका उहा अक्सरियत आहे, जेका अक़लियत आहे उहा अक्सरियत ते हावी थी वञे। कॾहिं कांसी साहब निकिरी थो वञे, दिलावर खान ग्रुप जेको कॾहिं यूसुफ रज़ा गिलानी खे सपोर्ट थो करे, वरी आम बिल जो मामिलो थो अचे त हुकूमत खे सपोर्ट था कनि। इहो पाणे थिए पियो, किथां फोन कॉल अचनि पिया, इहो छा आहे थोरो असांखे सम्झाइण जी कोशिशि कंदा। असुल ॻाल्हि इहा आहे त सेनेट जे हिन वाक़े हुनर जो कंहिंखे बजट न हुजणु खपे, पर इन खां अॻु ॾिसो अजब तहज़ुब अजीब ग़रीब इहे सभु शयूं जेके पैदा थियनि थियूं न, इहे रिफ्लेक्शन आहिनि असांजे हिन कम जो जेको साम्हूं अचे थो ऐं जेको कुझु थियो आहे उन में हाणे इहा ॻाल्हि साम्हूं अची वई आहे त पाकिस्तान जे पार्लियामानी पॉलिटिक्स में इन जो मतिलबु इहो आहे त अदब का बि माना नथा रखनि। जे अदद माना रखनि हा त पोइ जमहूरियत जी पंहिंजी माना हुजे सही, ऐं अदद जी का बि माना कोन्हे। ऐं अदद न हुजण जे बावजूदि जेका मदद मिलियो वञे पोइ कॾहिं यूसुफ रज़ा गिलानी थो ॾे, कॾहिं को ॿियो थो ॾे, कॾहिं को टियों थो ॾे। इहे सभु पाकिस्तान जे पॉलिटिक्स जो हाणे रवाज थी वियो आहे। सही, हाणे त वरी बि ख़ैर जी ॻाल्हि आहे, मियां नवाज़ शरीफ़ जे वक़्त में हिकिड़े ॾींहुं पोणा 250 राति जो मियां नवाज़ शरीफ़ ते बैत कंदा, ॾींहं जो वरी ॿिए जी बैत कंदा, ॾींहं जो ॿिए जी बैत कंदा, राति जो मियां साहिब जी बैत कंदा। ईअं हिकिड़ो चरखो ते हलंदो ऐं माण्हू चवंदा कि थिए छा थो। सही, असल में इहो सभु कुझु ईअं ई थींदो रहियो आहे, ईअं ई थींदो रहे थो। ऐं असां मीडिया वारा जेके आहियूं उनजी अजब ऐं उनजी जेका निशानी आहे उहा तब्दील करे था छॾियो। कॾहिं हुनखे सीनेट जे मैदान ते ठाहियो, कॾहिं क़ौमी असेंबली जे मैदान ते ठाहियो, कॾहिं कराची शहर में ठाहियो, कॾहिं लाड़काणे में ठाहियो, कॾहिं लाहौर में ठाहियो, कॾहिं ॾियारी में ठाहियो। इहे असां चूंड हिकिड़ा मुनाज़रे जा, मुज़ाकिरे जा, मुक़ाबले जा हिकिड़ा एरियाज़ ठाहे छॾिया आहिनि। जेकॾहिं ख़बर ईंदी त ज़ाहिर आहे त ॻाल्हि ॿोल थींदी न, ज़ाहिर ई एतिरो को थिए थो त 57 जिते हुजनि, हिकिड़े पासे 42 हुजनि, उहे 42 57 ते हावी था थी वञनि, त ज़ाहिर सवाल त पैदा थियनि था त इहो कहिड़ो गिदड़ सिंगी जंहिंखे चऊं या अहिड़ो कहिड़ो जादू आहे। भई ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे, जेकॾहिं असां पॉलिटिकल फिलासफी जो बुनियाद सम्झी वञूं न त पोइ असां हिकु बि अहिड़ो प्रोग्राम न कयूं जहिड़ा कयूं था। पोइ असां छा कयूं, पोइ असां ग्वेटेमाला ते ॻाल्हाईंदासीं, पोइ असां अमेरिका ते ॻाल्हाईंदासीं, पोइ चाइना ते ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु यूक्रेन में जेको कुझु थिए पियो, रूस जेको किरदारु आहे, अमेरिका जो आहे, पाण हुन ते बि ॻाल्हायूं पिया। पर ही जेका ॻाल्हि अवां पुछी आहे न, इहा हीअं सम्झणु खपे साली सवली सिंधीअ में ऐं सवली ज़ुबान में, उहा हीअ आहे त पाकिस्तान जे अंदरि ऑपोज़िशन जो नालो त मिलियल आहे, ऑपोज़िशन हुकूमत जो नालो बि मिलियल आहे, हुकूमत ट्रेजरी आहे, ऑपोज़िशन आहे। असल में न ट्रेजरी आहे, न ऑपोज़िशन आहे। सही, असल में न हुकूमत आहे, न मुखालिफ़ दर मुखालिफ़ दर आहे। तव्हां ॾिसंदव त हिकु टाइम ते तव्हां चवंदव त हेॾो वॾो माण्हू, हेॾो दिगरान, हेॾो भलो माण्हू हफ़ीज़ शेख, उहो बीठे कीअं हले वियो।
यूसुफ रज़ा गिलानी जेको असांजो नापसंदीदा शख्सियतुनि में शामिल हो उहो कीअं ओचितो पसंदीदा थी वियो? असांजे मेन सुराद तव्हां ॿियनि न टकियो, असांजे लाइ त को बि नापसंदीदा न रहियो आहे, न अव्हांजे लाइ मुंहिंजे ख्याल में। न अच्छा माना त मां जनरली ॻाल्हायां थो जेको असांजो पॉलिटिकल आहे। बिल्कुलु मिसाल तव्हां ॾिसो त असांजो जेको इतलात वारो वज़ीर आहे बिल्कुलु हुन चयो त मां पीपल्स पार्टी ऐं यूसुफ रज़ा गिलानी जो ख़ासि तौर थोराइतो आहियां। मां त चवां त भला यूसुफ रज़ा गिलानी पीपल्स पार्टी जो मर्कज़ी उहिदेदार आहे त रुगो पीपल्स पार्टी छो चई यूसुफ रज़ा गिलानी धार छो कतारी? सवाल पैदा थियो। इन जो मतिलबु हीउ आहे त हिन सॼी रांदि में जनाब यूसुफ रज़ा गिलानी जो अहम किरदारु हो। हिन सॼी रांदि में जनाब यूसुफ रज़ा गिलानी उन अहम किरदार तौर इहा ॻाल्हि सम्झी विया त IMF सां चवणु सुठी ॻाल्हि कान्हे। सुभाणे इहा ई IMF वरी असां हुनजे अॻियां हूंदासीं पोइ हुनखे गुज़ारिश कईसीं या विजित कईसीं पर हूंदी असांजे अॻियां उहा ई। इन करे हू इमरान ख़ान जे साम्हूं जेका IMF आहे उनजे हवाले सां हू चाहिनि था त जेके बि गरा गंदा ओझा कोछा कुलछड़ा जेके बि कम आहिनि उहे इमरान ख़ान साहिब जी हुकूमत में थी वञनि। असां वरी पोइ IMF खे चई सघंदासीं त जॾहिं ॾिठा ॾींहं आहे सरकार जा त असां तव्हांजे करे हुनजी मदद कई। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब हाणे अचूं जेकॾहिं ॿियो अहम मामिलो जंहिंजो इंटरव्यू में ज़िक्र कयो, सिंध में जेको कुझु थिए पियो ख़ासि तौर ते टंडो लयार वारे वाक़े खां पोइ अॼु बि क्लिफ्टन ते कुझु देरि पहिरियां नज़र पियो आयो त रैली हुई औरतुनि जी मुतहदा क़ौमी मूवमेंट जे तरफ़ां, उनमें जेका लीडरनि ॿोली ॻाल्हाई उहा साॻी हुई जेका उहो पहिरियां हैदराबाद में ॻाल्हाए चुका टोल प्लाज़ा वारी या ॿी। सिंध जो वॾो वज़ीर टंडो लयार वञे थो उन वाक़े खे रोकण जी कोशिशि करे थो या ॿई जेके ॿ वॾियूं क़ौमूं हिन सूबे में रहनि थियूं या जंहिं MP ते तशदुद थिए थो उनजे घर हली थो वञे तशदुद जे वाक़िअनि जो नोटिस थो वठे, ॿी जेका धुर आहे उहा मुसलसिल पंहिंजी उन ई लाइन ते बीठी आहे जेका उनजी माज़ी वारी रही आहे। सो इहे जेके रवैया आहिनि केतिरा ख़तरनाक आहिनि या हिन सूबे जे लाइ हिन मुल्क जे लाइ इहा जेका सियासत आहे लसानियत वारी माज़ी में उनजा जेके नुक़सान आहे असीं भोॻे चुका आहियूं स्टिल भोॻूं पिया त वरी जेको MQM साॻियो रस्तो पकड़ियो आहे उनखे कीअं था ॾिसो? हिकिड़ी ॻाल्हि तारीख़ जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻे ईअं न हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻे ईअं हुई त अॼु जी ख़बर सुभाणे अख़बार में अचे त पोइ तरदीद कंदासीं। हाणे ईअं न आहे। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी कई हंधनि ते एतिरो चाबुकदस्ती सां बहितर कमु कयो आहे जेको तव्हां बि ॻणायो आहे नज़र थो अचे। सिंध जे वॾे वज़ीर जंहिं नमूने सां मुख़्तलिफ़ हंधनि ते प्रोजेक्टनि लाइ वियो आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻाल्हायो अथऊं इहो सभु कुझु अॼु पीपल्स पार्टी बकाया सफ़ा चोथे ते पढ़ंदा वारी सूरत आहे। हाणे पीपल्स पार्टी बिल्कुलु MQM खे बैकफुट खे खेॾण लाइ मजबूर करे छॾियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM जा पॉलिटिकली तमामु घणा राना करे छॾिया आहिनि। मसइलो माण्हू लुटण जो कोन्हे त मुंहिंजा माण्हू हुनजा माण्हू हेॾां खां होॾे थिया न। मसइलो हीउ आहे त मीडिया जे मैदान ते जनरल परसेप्शन ते जेका पीपल्स पार्टी अॻे ताक़तवर हूंदे बि कमज़ोर हूंदी हाणे पीपल्स पार्टी मुनासिब नमूने सां जंहिं हिकमत अमली सां कमु करे थी उनजा फ़ाइदा पीपल्स पार्टी खे बि थिया आहिनि उनजा फ़ाइदा सिंध सॼे खे थिया आहिनि। आउं सम्झां थो त जेके 20 ॾींहं जमात इस्लामी धरणो हुयो उहे 20 ॾींहं कापारी साबित थिया ॿिनि धुरनि ते हिकिड़ो PTI ते ॿियो MQM ते। सही। ऐं मूंसां PTI जे MPs पाण ॻाल्हि कई त जेको ही करे वेठा आहिनि मौलवी हज़रात जमात इस्लामी वारा सिंध असेंबली जे अॻियां इहो 2 ॾींहंनि खां पोइ धरणो असांजो ऐं मूंखे लॻे थो त मौलवियुनि ताईं असांजी ॻाल्हि जेका आहे उहा कंहिं न कंहिं अंदरां पहुचाई आहे असांजो नुक़सानु थी वियो आहे मूंखे पाण ॿुधायो। सही। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत में जमात इस्लामी धरणो हणे मुसलसिल हुनजा माण्हू हुनजा लीडर रोज़ ॻाल्हाइनि ऐं रोज़ उहो मीडिया में अचे त MQM त 8 नंबर ते बीठी न। बिल्कुलु।
उन्हनि वीहनि ॾींहंनि जी समूरी कसरत, वीहनि ॾींहंनि जी मश्क, वीहनि ॾींहंनि जूं कोशिशूं उन्हनि मजबूर कयो, जमात इस्लामी जे समूरे एक्शन मजबूर कयो मुतहिदा क़ौमी मूवमेंट खे त हू थोरो ख़तर पसंदी खां कमु वठी एतिरो एडवेंचर कनि जीअं मीडिया में जमात इस्लामी बेखुद ते हली वञे, पस मंज़र में हली वञे ऐं असां अॻिते नज़र अचूं। पोइ जेको कुझु वरी थो मां तव्हांखे ॿुधायां त हुकूमत न हूंदी आहे, ट्रेजरी न हूंदी आहे, मुखालिफ़ न हूंदी आहे। इन मुज़ाहिरे जे लाइ बि अवल एमक्यूएम ऐं पीपल्स पार्टी सरकार जे विच में ॻाल्हियूं थियूं ऐं उन में तय थियो त तव्हां रेड ज़ोन में त न ईंदव, पर जेकॾहिं तव्हां ईंदव बि त प्रेस क्लब जे अॻियां धरणो हणंदव, उन खां पोइ शरबत प्रोग्राम थींदो, असां ईंदासीं, तव्हांखे चवंदासीं, तव्हांजे मसइले में हल ॾिसूं था। ही औरंगज़ेब ख़तर पसंदी में 4 विखो अॻिते वधी विया। हाणे इहो ख़ुदि हुननि जी प्लेनिंग में न ईंदा। रेड ज़ोन औरंगज़ेब हुननि जी प्लेनिंग में ई PSL हिननि सभिनी खां मथे वाकियो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त PSL जे करे हिक धक सां सॼी दुनिया में जेको पाकिस्तान जो नुक़सान थिए आहे उन नुक़सान खां बिल्कुलु सिविल ऐं ख़ासि करे सिंध गवर्नमेंट जंहिं नमूने सां एक्ट कयो ऐं मुतहिदा क़ौमी मूवमेंट जंहिं प्रोग्राम ठाहियो त रेड ज़ोन में वञी चीफ मिनिस्टर हाउस ते कब्ज़ो कंदासीं, उहो सभु जो सभु जंहिं नमूने उन्हनि नाकाम बनायो, उन नाकाम बनाइण में को सुकनि सां गॾु सावा खणंदा। सुकनि सां गॾु सावा खणण जे करे हाणे जॾहिं माण्हू पोतामेल था कनि, तजिजे था कनि, त उहे हिकु ॾींहुं ख़बरुनि में त रहिया, पर पोइ आहिस्ते 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 उन ख़तर पसंदी वारी ॻाल्हि सम्झी विया त असांजी पुठी थपड़ वारो हाणे कोई कोन। इन करे हाणे उहो पोइ ते अची विया। अच्छा डॉक्टर साहब, हाणे वेंदे आख़िर में ॿियो इंतहाई अहम मामिलो तव्हांखे सम्झणु चाहींदासीं, जीअं मां कनेक्ट कयो जमायत इस्लामी जे धरणे ॿिए खे, त उन सां रिलेटेड आहे त कुझु तज़िया ऐं तबसरा इहे बि थियनि था त जॾहिं रशिया वार थी अफ़गानिस्तान में, तॾहिं असांखे नज़र आयो त कराची जो जेको मेयर आहे उहो हिकिड़ो धारियो थो थिए या अफ़गान साहब मुशरफ जो जॾहिं दौर थो थिए 9/11 वारे वाक़े खां मुशरफ थो अचे त नेमतुल्ला ख़ान साहब थो अचे, हींअर अफ़गानिस्तान में जीअं त तालिबान अची विया आहिनि, छा इन ॻाल्हि जो इम्कान आहे त ईंदड़ जेको मेयर हुजे या का ईंदड़ जेको बि सेटअप हुजे उनमें जेके असांजी मज़हबी धुरियूं आहिनि उन्हनि खे सिंध में स्पेशली कैपिटल कराची में उन्हनि खे कोई स्पेस मिले? असल में थोड़ी तस्वीर क्या तव्हांजी जी त अब्दुल सत्तार अफ़गानी लक़ब हुनजो अफ़गानी हो जी हुयो, कराची जो मकानी सिंधी। हा, मां हुन सां मिलंदो हुउसि, उहो मूंसां ॻाल्हाईंदो बि सिंधी में हो। हुनजो बूटनि जो पुराणो दुकान हो, मज़हबी धुर सां हो, ताल्लुक़ रुगो मज़हबी धुर सां, ईअं था चऊं। हा, ईअं चऊं। मां ईअं अच्छा उन ज़माने में जंहिं ज़माने में अफ़गानी साहब आयो आहे त अब्दुल सत्तार अफ़गानी साहब जे वक़्त में एमक्यूएम खे पॉलिटिक्स जी ख़बर ई न हुई न। एमक्यूएम खे त पोइ जंहिं शींहं गिदड़ खे शींहं कयो, उन्हनि उनखे चयो त बाबा ही जेकॾहिं शहर हैदराबाद, कराची, मीरपुर, नवाबशाह, सखर पंहिंजा कहिड़ा अथव, लोकल बॉडीज़ ते अटैक कयो। उन लोकल बॉडीज़ ते जंहिं नमूने हथु कयो, जंहिं नमूने उनखे कब्ज़ो कयो ऐं उन कब्ज़ो करण खां पोइ अरबे ज़रबिया खरबे रुटा कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, नवाबशाह जा ज़ाया थिया आहिनि गुज़िरियल 30 सालनि में। उहो वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ो ठाह कयो जनरल परवेज़ मुशर्रफ सां, जंहिंमें इहो तय कयो त तव्हां आडिट न कंदा। हा, अदल भाई इहो इनजो अफ़गानिस्तान सां ताल्लुक़ कोन्हे। हीअं मां चई सघां थो त पाकिस्तान जी परॾेही ऑफिस जो असर लामाल थिए थो ऐं जंहिं सूबे जो परॾेही वज़ीर, परॾेही सेक्रेटरी थियनि था, उन सूबे जा माण्हू या त मुल्क खां ॿाहिरि कमाइण वधीक था वञनि या उन्हनि खे सहूलियत वधीक इहो थी सघे थो। जंहिं सूबे जो सेक्रेटरी ऐं मिनिस्टर वज़ीर ख़ारिजा हुजे, जंहिं सूबे जो शायदि उन्हनि जा सफ़ीर घर में
इलाइक़नि में लॻनि, सही। सुठनि इलाइक़नि में लॻनि, इहो त थी सघे थो, बिल्कुलु। पर उहो ॻाल्हि उनजे नास में न आहे। सही, ठीक डॉक्टर साहब, तमाम घणी मेहरबानी ऐं असांखे टाइम ॾिनो। सो नाज़रीन, डॉक्टर अयूब शेख साहब जो तजो अवां जे साम्हूं आहे ऐं हीअ जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते सेनेट में जेको कुझु थियो ऐं अपोज़िशन ते जेका तनक़ीद थिए पई त अक्सरियत ते अक़लियत कीअं थी बार बार हावी थी वञे या अहिड़ी कहिड़ी गिदड़ सिंगी आहे, इहो सभु कुझु इतफ़ाक़ी आहे, पंहिंजे पान थिए पियो, केरु कराए पियो। सो उहो कुझु असां सम्झण जी कोशिशि कईसीं ऐं उन सां गॾोगॾु जेका सिंध जी सूरत हाल आहे, जो में नो डाउट पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, ॿियूं जेके मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि, उन्हनि जी मुसलसल इहा कोशिशि आहे त जेका अमन अमान जी फिज़ा बरक़रार आहे, उनखे बरक़रार रहण ॾिनो वञे। ॿिए पासे ॿी जेका धुर आहे, उनजो रवैयो जेको आहे, उन्हनि जी जेका लफ़ाज़ी आहे, उनजी ॿोली, उन्हनि जो जेको एक्ट आहे, उहो बि अव्हां जे साम्हूं आहे। ऐं उनखां पोइ अव्हां पाण ज़ाहिर आहे सिंध जा माण्हू, सॼे मुल्क जा माण्हू इंतिहाई बाशऊर आहिनि, उहा हिकु हिकु शइ सम्झनि था त हीउ जेको कुझु थिए पियो, छो पियो थिए, केरु पियो कराए ऐं उनजे पुठियां मक़सद कहिड़ा आहिनि। जंहिं ॾींहं ते PSL थियण वञे पियो, उन राति ते जेको कुझु थियो, छो थियो, इंटरनेशनल लेवल ते कहिड़ो राति ते जेको कुझु थियो, छो थियो, इंटरनेशनल लेवल ते कहिड़ो मैसेज ॾियण जी कंहिं छा कोशिशि कई। सो असीं सभु उन हवाले सां बहितर ॼाणियूं पिया, कोशिशि कईसीं त मुख़्तसर जेको तजो आहे अव्हां जे साम्हूं रखूं। सो अॼु जेको हीउ प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे, इंशाअल्लाह वरी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।